मातली जे एडिशनल सेशन जज खुशीमोहन राजपूत जी अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार ॾाॾो भील खे मौत जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। 2021 में क़त्ल थी वियल चतू भील जे भाउ फरियादी मुनू भील गुलाब लेगारी थाणे ते केस दाख़िल करायो हो, जंहिं में हिन ॼाणायो हो त संदसि भाउ चतू भील खे जवाबदार ॾाॾो भील पाणी जे वारिता कुहाड़ी जा वार करे क़त्ल करे छॾियो आहे। क़त्ल जो अहिड़ो केस मातली जी एडिशनल सेशन जज जी अदालत में हलंदड़ हो। अहिड़े केस में ॾोह साबित थियण ते अदालत जवाबदार ॾाॾो भील खे मौत जी सज़ा, 2 लख दंड ऐं वारसनि खे मुआवज़ो ॾियण जी सज़ा ॿुधाई छॾी आहे। सरकार पारां केस जी पैरवी ADPP ख़ालिद ख़ान लगारी करे रहियो हो, जॾहिं त फरियादी धुर पारां वकील अब्दुल हक लगारी पैरवी करे रहियो हो। सज़ा आयल हेठि जवाबदार ॾाॾो भील खे अदालत खां बदीन जेल रवानो कयो वियो आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदासीं त मातली जी अदालत क़त्ल केस साबित थियण ते जवाबदार ॾाॾो भील खे मौत जी सज़ा ॿुधाए छॾी आहे।